Today we will discuss about the 5 important topics: word, sentence, subject, verb and object. जेकॾहिं तव्हां नवां आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। अॼु असां डिस्कस कंदासीं व्हाट इज़ वर्ड। वर्ड मीन्स लफ़्ज़। 2 or more than 2 letters make a word। ॿ या ॿिनि खां वधीक अखर हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। ॿ या ॿिनि खां वधीक अखर हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। जीअं एग्ज़ाम्पल आहे हिकिड़ो असांजो त I+N असांजो वर्ड ठही वियो। I+N असांजो वर्ड ठही वियो इन मीन्स में। P+E+N PEN पेन असांजो हिकिड़ो वर्ड ठही वियो। मक़सदु त जेकॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक अखर पाण में हिकु गॾिजी हिकु लफ़्ज़ ठाहीनि था। जी उन खां पोइ असांजो व्हाट इज़ सेंटेंस। सेंटेंस मीन्स जुमिलो। जुमिलो छा खे चइबो आहे? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेंस इज़ कॉल्ड अ सेंटेंस। व्हाट इज़ सेंटेंस? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेंस इज़ कॉल्ड अ सेंटेंस। हुन लफ़्ज़नि जो अहिड़ो मेड़ जेको मुकमल माना ऐं मतिलबु ज़ाहिर करे त उनखे जुमिलो चइबो आहे। असां वर्ड में पढ़ियोसीं त 2 or more than 2 letters। त इन वांगुरु एज़ लाइक दिस सेंटेंस जो एग्ज़ाम्पल ईअं अथव 2 or more than 2 words विच गिव अस कंप्लीट मीनिंग इज़ कॉल्ड अ सेंटेंस। ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ पाण में गॾिजी हिकु जेके असांखे मुकमल माना ॾियनि त उनखे जुमिलो चवंदासीं। जीअं एग्ज़ाम्पल असां ते लिखियो आहे। एग्ज़ाम्पल आहे आई राइट अ स्टोरी। दैट मीन्स आउं हिकु कहाणी लिखां थो या आउं हिकु कहाणी लिखंदो आहियां। ॿियो एग्ज़ाम्पल असांजो शी इज़ अ गर्ल। शी इज़ अ गर्ल, उहा हिकु छोकिरी आहे। सेंटेंस असां हिकिड़ो जुमिलो ते लिखियो आहे। हेठि मुंहिंजे लिखियो अथमि SVO। दैट मीन्स सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। हिन जुमिले में असां लिखियो आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट। हाणे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहिनि छा? जुमिले खे पढ़ण खां पोइ असांखे ख़बर पवंदी स्ट्रक्चर में असां ईंदासीं त इन जा हिकिड़ा पार्ट आहिनि जुमिले जा। त सब्जेक्ट छा आहे, वर्ब छा आहे ऐं ऑब्जेक्ट छा आहे असां पढ़ंदासीं। व्हाट इज़ सब्जेक्ट? सब्जेक्ट लफ़्ज़ जी माना आहे फाइल। फाइल लफ़्ज़ जी माना आहे कम जो कंदड़ या जंहिंजे बारे में असां ॻाल्हि कयूं। इन जी डेफिनेशन अथव द डूअर ऑफ एन एक्शन और वी आर टॉकिंग अबाउट दैट इज़ कॉल्ड सब्जेक्ट। द डूअर ऑफ एन एक्शन माना कंहिं कम जे कंदड़ खे। डू मीन्स कर या डू मीन्स कर, डूअर मीन्स कंदड़। द डूअर ऑफ एन एक्शन या द डूअर ऑफ वर्क कंहिं कम जे कंदड़ खे। और या असां हिनखे चई सघंदा वी आर टॉकिंग अबाउट दैट इज़ कॉल्ड सब्जेक्ट। या जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं था, जंहिंजे बारे में असां ॻाल्हाए रहिया आहियूं त उनखे असां सब्जेक्ट यानी फाइल चवंदा आहियूं। एग्ज़ाम्पल असां हिते लिखूं था वी प्ले अ गेम। असीं हिकु रांदि खेॾूं था। हाणे हिन में क्वेश्चन असांजो त हिते छा पढ़ोसीं? द डूअर ऑफ एन एक्शन। हिकिड़ा चवंदा आहिनि त द डूअर ऑफ एन एक्शन इज़ कॉल्ड सब्जेक्ट। माना कम जे कंदड़ खे सब्जेक्ट चइबो आहे। ईअं आहे, पर के अहिड़ा जुमिला आहिनि जिथे असांजो एक्शन ज़ाहिर न थींदो आहे। जीअं हिकिड़ो एग्ज़ाम्पल हिते लिखियो आहे त असलम हैज़ अ कार। हाणे असलम वटि छा आहे? असलम वटि हिकु कार आहे। हिन में एक्शन आहे ई कोन। मथे जुमिलो हिते लिखियलु आहे त वी प्ले अ गेम। असीं रांदि खेॾूं था। त इन में असांजो एक्शन आहे व्हाट डू वी डू? वी प्ले अ गेम। हाणे हिन में असांजो क्वेश्चन आहे व्हाट डज़ असलम डू? असलम छा थो करे? हिन में एक्शन आहे ई कोन। हिते आहे त व्हाट डज़ असलम हैव? असलम वटि छा आहे? असलम हैज़ अ कार। दैट मीन्स हाणे क्लियर थी वियो द डूअर ऑफ एक्शन, द डूअर ऑफ एन एक्शन माना कंहिं कम जे कंदड़ खे। हाणे हिते कम जो कंदड़ केरु आहे? वी माना असां। असां हिन छा चवंदासीं? वी असांजो छा आहे? सब्जेक्ट आहे। आर या ॿी डेफिनेशन आहे वी आर टॉकिंग अबाउट दैट इज़ कॉल्ड सब्जेक्ट। या जंहिंजे बारे में असां ॻाल्हायूं था, ॻाल्हि करे रहिया आहियूं, ॻाल्हाए रहिया आहियूं त उनखे असां छा चवंदासीं? फाइल यानी सब्जेक्ट चवंदासीं। जीअं एग्ज़ाम्पल असां लिखियो आहे असलम हैज़ अ कार। हू हैज़ अ कार। असलम हैज़ अ कार माना असलम वटि हिकु कार आहे। असीं ॻाल्हायूं कंहिंजे बारे में था? असलम जे बारे में। हाणे इहा ॻाल्हि क्लियर थी वई। ॻाल्हि सम्झ में अचे तव्हांखे त सिर्फ़ु जेको एक्शन ज़ाहिर करे उनखे असां सब्जेक्ट न चवंदासीं। जंहिंजे बारे में बि ॻाल्हि कयूं त उनखे असां सब्जेक्ट यानी असां उनखे फाइल चवंदासीं। व्हाट इज़ वर्ब? वर्ब लफ़्ज़ जी माना आहे फाइल। फाइल मीन्स कमु। फाइल छा ज़ाहिर कंदो आहे? माना कम जे हुअण, करणु, थियणु या थी पवण खे छा चइबो आहे? उनखे फाइल यानी कमु चइबो आहे। इन डेफिनेशन अथव सच अ पार्ट ऑफ अ सेंटेंस विच शोज़ अ स्टेट in existence or an action of a noun or a pronoun is called a verb। हाणे छा आहे त सच अ पार्ट ऑफ सेंटेंस माना जुमिले हिकु अहिड़ो हिसो विच शोज़ अ स्टेट जेको हालत ज़ाहिर करे इन एग्ज़िस्टेंस या मौजूदगी। इन एग्ज़िस्टेंस मौजूदगी ज़ाहिर करे
और इन एक्शन या वरी को कम ज़ाहिर करे ऑफ अ नाउन और प्रोनाउन माना कंहिं इस्म या ज़मीर जो त उनखे छा चइबो इज़ कॉल्ड अ वर्ब। हाणे सॼी डेफिनेशन ईअं थींदी त जुमिले जो को अहिड़ो हिसो जेको असांखे हालत मौजूदगी या को कमु ज़ाहिर करे इस्म या ज़मीर जो को कमु ज़ाहिर करे या हालत या मौजूदगी ज़ाहिर करे त उनखे असां वर्ब यानी फ़इल चवंदा आहियूं। एग्ज़ाम्पल असां हिते लिखूं था ही इज़ अ स्टूडेंट। हाँ वर्ब जा क़िस्म आहिनि, वर्ब जा खोड़ सारा क़िस्म आहिनि। हिकिड़ा ऑक्सिलरी वर्ब हूंदा आहिनि, हिकिड़ा हेल्पिंग वर्ब्स हूंदा आहिनि, ॿिया मेन वर्ब हूंदा आहिनि। इहो डिस्कस वक़्तु असां टॉपिक में कंदासीं त हाउ मेनी काइंड्स ऑफ वर्ब, वाट आर दे नेम्स, वाई डू वी यूज़ देम। वर्ब खां पोइ असां हाणे पढ़ंदासीं न एग्ज़ाम्पल त हाणे स्टेट छा आहे, एक्ज़िस्टेंस छा आहे, एक्शन छा आहे। जीअं एग्ज़ाम्पल हिते लिखियो हूंदो त ही इज़ अ स्टूडेंट, ही इज़ अ स्टूडेंट। हाणे छा आहे असांजो वाट, ही सुवालु आहे असांजो हू छा आहे, ही इज़ अ स्टूडेंट, ही इज़ अ स्टूडेंट। हाणे ही हिकु शागिर्द आहे, इहो छा आहे असांजो स्टेट आहे। जीअं असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल असां लिखंदा आहियूं, मिसाल जी ॻाल्हि त असां क्वेश्चन कंदा आहियूं हाउ आर यू, आई एम फाइन। इहो छा आहे असांजो स्टेट आहे। आई एम पुअर, आई एम रिच, आई एम अ टीचर, इहो असांजो छा आहे स्टेट आहे असांजो। उनखां पोइ असांजो ॿियो जुमिलो हिते लिखियो आहे ही इज़ इन द क्लास, इहो छा आहे असांजो मौजूदगी आहे। फॉर एग्ज़ाम्पल वेयर आर यू, फॉर एग्ज़ाम्पल मां हिकिड़ो जुमिलो लिखां, मां चवां आई एम इन द ऑफिस, वेयर आर यू, आई एम इन द ऑफिस। इहो असांजो जुमिलो छा आहे एक्ज़िस्टेंस आहे, मौजूदगी आहे। ॿियो असां जुमिलो लिखियो आहे हिते असां ही रीड्स अ लेसन। सब्जेक्ट टिनी में मूं सेम लिखियो आहे, जीअं तव्हां सम्झ में ॻाल्हि क्लियर थींदी त सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट में फ़र्क़ु कहिड़ो आहे। त हिते छा आहे असांजो ही रीड्स अ लेसन, हू सबक़ु पढ़े थो या हू सबक़ु पढ़ंदो आहे। इन में असां छा थो ज़ाहिर करे वाट डज़ ही डू, हू छा करे थो। इहो छा आहे असांजो एक्शन थो ज़ाहिर करे, त देट मीन्स ही रीड्स अ लेसन माना हू सबक़ु पढ़े थो। सब्जेक्ट वर्ब खां पोइ असां पढ़ंदासीं असां ऑब्जेक्ट। वाट इज़ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट लफ़्ज़ जी माना आहे मफ़ऊल। हाणे छा आहे असांजो सच अ पार्ट ऑफ अ सेंटेंस विच शोज़ द इफेक्ट ऑफ अ सेंटेंस इन एग्ज़िस्टेंस और इन एक्शन ऑन विच अ वर्क इज़ डन दैट इज़ कॉल्ड इन ऑब्जेक्ट। हाणे हिनखे असां ईज़ी वेस ईअं खणी सम्झो त फॉर एग्ज़ाम्पल हिकु जुमिलो हिकु अहिड़ो हिसो जेको कंहिं हालत मौजूदगी या कंहिं कम जो असरु ज़ाहिर करे त उनखे असां चवंदासीं मफ़ऊल, उनखे मफ़ऊल चइबो आहे। फॉर एग्ज़ाम्पल असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल लिखूं था हिते सब्जेक्ट, मूं हिकिड़ो जुमिलो लिखिया, 3 जुमिला लिखिया आहिनि हिते हिकिड़ा। टिनी जुमिलनि में सब्जेक्ट असांजो सेम आहे। सब्जेक्ट आहे असांजो नंबर 1 ते एग्ज़ाम्पल हिते अचे थो आसिफ़ रज़ा इज़ अ डॉक्टर, हू इज़ अ डॉक्टर। हाणे आसिफ़ रज़ा इज़ अ डॉक्टर, वाट इज़ आसिफ़ रज़ा, आसिफ़ रज़ा छा आहे, आसिफ़ रज़ा इज़ अ डॉक्टर। हाणे डॉक्टर असांजो छा थी वियो, आसिफ़ रज़ा सब्जेक्ट थी वियो, इज़ असांजो वर्ब थी वियो। हाणे छा आहे इहो डॉक्टर असांजो छा आहे उहो असांजो ऑब्जेक्ट आहे। उनखां ॿियो नंबर जुमिलो लिखियो आहे आसिफ़ रज़ा इज़ इन कराची, आसिफ़ रज़ा कराची में आहे। वेयर इज़ आसिफ़ रज़ा, आसिफ़ रज़ा इज़ इन कराची। नंबर 3 जुमिलो ते लिखियो आहे आसिफ़ रज़ा ड्रिंक्स वाटर, आसिफ़ रज़ा पाणी पीए थो या आसिफ़ रज़ा पाणी पीअंदो आहे। दैट मीन्स हाणे असांखे क्लियर थी वेंदो त फस्ट सेंटेंस में असां लिखियलु आहे हिते असांजे स्टेट जे हवाले सां त माना असांजे छा पढ़ियोसीं त सच अ पार्ट ऑफ सेंटेंस विच शोज़ द इफेक्ट ऑफ अ स्टेट, माना कंहिं हालत जो असरु ज़ाहिर करे, कंहिं मौजूदगी जो असरु ज़ाहिर करे या कंहिं कम जो असरु ज़ाहिर करे। ही 3 एग्ज़ाम्पल्स तव्हांखे लिखींदा आहिनि त तीअं तव्हांखे वधीक क्लियर थींदी। मूंखे उमेदु आहे त तव्हांखे टॉपिक क्लियर थी वियो हूंदो, सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट जे बारे में तव्हांखे सॼो क्लियर थी वियो हूंदो। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सर अब्दुर्रज़ाक़ बिन अत्तार नाले सां हिनखे सब्सक्राइब कयो ऐं हासिलु कयो सभ खां पहिरियां वीडियोज़ ऐं बेल आइकन खे क्लिक ज़रूरु कयो ऐं हिनखे ऑल करे छॾियो जीअं सभु नोटिफिकेशन जेके बि मां वीडियो अपलोड कयां त सभ खां पहिरियां तव्हां वटि पहुची सघनि। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर ज़रूरु कंदा। थैंक यू।